दादागिरी दादागिरी इनके बाद किस्तूं मिली भी चुकियूं आहिनि। हाणे हिन खां रुश्वत तलब कई थी वञे, रुश्वत वठी थी वञे। जॾहिं हिन अमां रुश्वत खां इनकार कयो आहे त हिन खे 2 हफ़्तनि खां जेको रुलायो पियो थो वञे। इन जे करे हिन मां जो चवणो त सियारे खां वठी रुलां पई थी हिननि रोडनि ते। हिननि जो आख़िर केरु इंसाफ़ कंदो? छा त हींअर गर्मियूं आहिनि, 50 सेंटीग्रेड ते गर्मी जी जेका आहे उहा गर्मी थी वई आहे। इन जे करे अहिड़ी गर्मी में, अहिड़े ॾींहं में, अहिड़े करबला में, अहिड़े मशर जे ॾियारनि में ही मायूं भेनरूं जेके असांजूं सॼो ॾींहुं रोडनि ते वेठियूं आहिनि, इन्हनि सां इंसाफ़ न थींदो। असीं वेठा हूंदासीं, असीं ऑफिस जो दर बंदि कंदासीं, केर बि हुजे। बेनज़ीर इनकम सपोर्ट ऑफिस कंडियारो में जिथे करप्ट अमलदार वेठल आहिनि, जिथे असांजूं माइरूं भेनरूं बुज़ुर्ग ॾाढो परेशान आहिनि। ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट ऑफिस जे चेयरमैन खे ही हथ ॿधी अपील कयां थो त खुदारा हिकिड़ी नज़र कंडियारो जी ऑफिस बेनज़ीर ऑफिस ते बि विझो, छो त हिते उस में न को छां जी सहूलियत आहे, न की हिते पाणी जी सहूलियत आहे। हिते जेके अंदरि अमलदार वेठल आहिनि, जॾहिं त हिते औरतूं मुक़ररु हुयूं, उहे काॾे वयूं? ऐं ही ऑफिस टाउन कमेटी में हुई, उहा काॾे वई? उहा हेॾे शिफ्ट छो थी आहे? मुंहिंजो इहो चवणु आहे आला इंतिज़ामिया खे, हसास इदारनि खे, ISI इंटेलिजेंस खे इहा अपील कयां थो त कंडियारो ते नज़र विझो। खुदारा हीअ असांजूं माइरूं भेनरूं ॾाढो परेशान आहिनि। हिते 2000 रुपया हर कार्ड जी जेका आहे रुश्वत वरिती थी वञे। 5000 ॿधनि था, पोइ को 3000 थो ॾिए त को 2000 थो ॾिए। परे पासे ॾांहुं मां दरवाज़ो ॾेखारे आयो आहियां जंहिंखे तालो हणी हाणे भॼी विया आहिनि। उन चोर दरवाज़े मां माण्हू अंदरि मोकिलिया था वञनि जेके रुश्वत ॾियनि था। ऐं हेॾो असांजूं माइरूं भेनरूं सभु परेशान आहिनि। ऐं हिननि इदारनि खे अपील कयां थो त हिन ऑफिस ते जेको करप्ट अमलो आहे उनखे जल्द मां जल्द हटायो वञे। असीं कानूनी दग इख्तियार कंदासीं, असीं हाई कोर्ट वेंदासीं, असीं सिटीज़न पोर्टल ते बि इनशाला जल्द मां जल्द दरख़्वास्तूं कंदासीं त हिननि खे हटायो।